नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं त ब्रेकिंग न्यूज़ अवां सां ॿी शेयर कंदा हलूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो आहे त सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां तयारियूं मुकमल आहिनि। सिंध हाई कोर्ट में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त अदालत समूरियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। हुन चयो त मकानी चूंडूं शेड्यूल मूजिब साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदियूं। संदसि चवणु हो त जेकॾहिं कंहिं पुरअमन माहौल ख़राब करण जी कोशिश कई त उन सां सख़्त कार्रवाई कई वेंदी। ख़बर के हवाले से अवां खे ॿीहर आगाह कंदा हलूं तो सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो आहे त सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां तैयारियूं मुकमल आहिनि। सिंध हाई कोर्ट में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त अदालत समूरियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। हुन चयो त मकानी चूंडूं शेड्यूल मूजिब साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदियूं। संदसि चवणु हो त जेकॾहिं कंहिं पुरअमन माहौल के ख़राब करण जी कोशिश कई त उन सां सख़्त कार्रवाई कई वेंदी। अहम खबर है नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो आहे त सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां तैयारियूं मुकमल आहिनि। सिंध हाई कोर्ट में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चयो आहे त अदालत समूरियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। हुन चयो त मकानी चूंडूं शेड्यूल मूजिब साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदियूं। संदसि चवणु हो त जेकॾहिं कंहिं पुरअमन माहौल ख़राब करण जी कोशिश कई त उन सां सख़्त कार्रवाई कई वेंदी।